नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम आयो फरमाए तो बरकत तू दुआ घुरत रब मेहर जा मींह वसाए बरख चवण लगो ते नबी सगोरा तू अल्लाह जो रसूल आई तू खुद नथो रब के अर्ज करी चई ते ए बरख मूंखे रब तोड़े मोकिलियो हाणे इन जो मक़सद इहो न आहे त को वली जो शान नबी खां मथे थी नबी नबी आहे लख वली हुजनि पर उन्हनि खे फैज़ मिलंदो आहे नबी वटां पर अल्लाह उम्मत खे ॾेखारियो पिए त नबी त हूअं ई शान वारा आहिनि पर वलीअनि जो शान छा आहे अल्लाह खे ॾेखारियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम तो फरमाए से ओ बरख अॼु तूं दुआ घुर त अल्लाह पंहिंजे रहमत जो मींहुं वसाए बरख चयो त बी मूसा मां पंहिंजे रब जो मींहुं वठां हीअं पहाड़ी जे पुठियों वियो ऐं हीअं मथे ॾे निहारी बुक न खयईं दुआ जे लाइ हथ न झली मथे निहारे चवण लॻो हे मुंहिंजा अल्लाह पाणी खुटी वियो अथई या ककर चयो नथा मञंदई वली लाड कंदा आहिनि अल्लाह वारा महबूब बाना पंहिंजे रब सां लाड कंदा आहिनि अर्ज़ु करे मुंहिंजा मौला पाणी खुटी वियो अथई या ककर चयो नथा वठंदई माण्हू छा बुख मरनि छो मींहुं बंदि कयो अथई ओ मुंहिंजा मौला भला जे हाणे तो माण्हुनि खे सज़ा ॾी बुखियो मारी त पोइ क़यामत छो बनाई अथई माण्हू त काॾे भेजंदा वरी बि क़यामत में ईंदा जे हिसाब करणो थी पोइ कजे हींअर त बुख न मारी बस ईअं चवे पियो तेसी बादल अची विया मींहुं वसण शुरू थी वियो मींहुं वसंदो रहियो ज़मीन मां फोटड़ा फुटंदा रहिया इमाम ग़ज़ाली लिखियो आहे उलूम पंहिंजे किताब जे अंदर अञा उन दुर्वेश जी दुआ हले पई तेसी गाह केतिरो फुटो जो हिन खे गोदनि ताईं गाह अची वियो इनखे चइबो आहे अल्लाह जे वलीअ जी करामत सम्झो था न जेके अकुल न मञे अकुल तस्लीम न करे उनखे करामत बाबा मींहुं वसे तव्हां कोहिस्तान जा माण्हू आहियो तव्हांखे ख़बर आहे त मींहुं वसण खां पोइ तीलड़ा ॼमंदा ॼमंदा पौधा ॼमंदा उनखे वॾे थियण में केतिरा ॾींहं लॻंदा आहिनि महीना लॻी वेंदा आहिनि महीनो लॻी वेंदो आहे पर हे त वली जी करामत अञा दुआ हले पई मींहुं बि उठो ज़मीन बि साई थी गाह बि ॼमी विया पर गोॾे जेतिरा अची विया इहा आहे वली जी करामत सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो बनी इसराइलन जो वली हज़रत मूसा जे उम्मत जो वली पर मिठे मोहम्मद करीम जे उम्मत जे वलीअन जो शान हुजूर जे उम्मत जे वलीअन जो मान ऐं मक़ाम ऐं उन्हनि जो करामतूं छा हूंदियूं त वरी जेको वलीअन जो ताजदार जो कदम सभिनी वलीअन जे गर्दन जे मथां ओ पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी गौस समदानी कुतुब रब्बानी हजरत महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी जेको यारी वारो पीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हजरत पीराने पीर अञा नंढड़ो अञा मक्तब में मदरसे में पढ़ंदो साईं जो वालिद हुयो हजरत अबू सालिह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह साईं जे वालिद जी हिकड़ी मुरीदियाणी हुई उहा मुरीदियाणी
बारडो कच्छ में आ साईं जे हवेली में आई पर माई रोए बीठी रड़ियूं बीठी करे नंढड़ो हजरत अब्दुल कादिर जीलानी आयो चवे तो अम्मा छोटी रोई वो जीजल छोटी रोई ए घर त रोंदन के पहुंचाइण वारो घर वो जीजल असांजे घर में अची रोई छाजेला थी माई चवण लगी त हो निगरा अज न रोआ त कॾहिं रोआ अम्मा भला रोण जो सबब त ॿुधाए छो रोती पई आ चवे थी पुट ॻाल्हि ही आ त मूंखे पेट में पुटड़ो थियो मुंहिंजो मुड़ुस मरी वियो मुड़ुस वफ़ात करे वियो पुट ॼाओ नंढड़ो बचड़ो मुंहिंजो सॼो उमेदुनि जो मर्कज़ इहो बचो पोइ जॾहिं बचड़ो कुझु सालनि जो थियो बीमार थी पियो दवाऊं करायम इलाज करायम किथां बि फ़ाइदो न थियो ॿारड़ो मुंहिंजो डॉक्टर लाइ इलाज करे छॾियो पोइ सम्झ में त छो न मुर्शिद जे दर वञा तुंहिंजो पीउ मुंहिंजो मुर्शिद हज़रत अबू सालेह मूसा चंगी दोस्त वटि मां पंहिंजे बचड़ो खणी आयसि त अल्लाह जो वली तम करे का दुआ ॾे मुंहिंजो बच्चो चङो भलो थी वञे पर जीअं तव्हांजी हवेली में दाख़िल थी आहियां हवेली में घिड़ी आहियां बच्चे जो दम बर्बाद थी वियो बच्चो मुझे वफात करे वियो मुझे उम्मीदुनि जो मरकज़ मुझो बच्चो मुझे जिंदगी जो सरमायो मुझो पुटड़ो सो बि तव्हांजे घर में मूंखां जुदा थी वियो आहे तॾहिं रोआ थी पंहिंजे बचड़े जी जुदाई में त मुंहिंजे सोने पीराने पीर दस्तगीर फरमायो त हो अम्मा रो न तुंहिंजो बच्चो मोह नाहे जेरो जी बच्चो तो साही कोने बच्चो मुझे गोद में दम निकरी वियो मरी वियो आ पण फरमाए ता अम्मा इने बच्चे जे मुंह ता कपड़ो त हटाए जो कपड़ो हटाए त बार जिंदा मुर्गी पंजी मां दे निहारे चवे तो अम्मा रो सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों बच्चों जो जिंदा थी पियो मोल बार जिंदा थी पियो हजरत पीराने पीर जे अब्बे साईं के जो खबर पई त हिन नंढड़े बार मुझे पुटड़े मुर्दे बार के जियारियो आ हकल करे थींदो अब्दुल कादिर अल्लाह जे कुदरत में हथ में चबो आ छा रब मारियो मौत थी वियो तो छो मोल के जेरो जेरो कयो छो जियारी पीउ कावड़ियो अल्लाह जे कुदरत में हथ न विझबो आ ओ पुत्र है तो छा कयो ये न करी अल्लाह जो फैसलो थी चुको हुयो तो मोल के छो जियारियो हजरत मूसा जंगी दोस्त पुत्र के पुछो लगो तो पुत्र वठी भगो बाहर निकलो वठी भगो अजो कब्रिस्तान हुयो हजरत पीरान पीर नंढड़ो ढोड़ो वञे ओ कब्रन वाला उठो बाबे का बचायो बाबे मारे तो मुके बचायो मामे का बाबे का बचायो ये जो चवंदो त 300 कब्रू खुली पियो मुर्दा चेरा वो हिकड़े बारने जे जियारन ते पीउ पियो नाराज जेड़ो 300 मुर्दा कब्रन में चेरा बस बस अब्दुल कादिर बस 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 पुत्र वधी कर तुझा राज निराला है तू जान तुझो सुभान अल्लाह मुझा दोस्तों कई मुर्दा जियारिया तो मुंडल बेड़ा पितारिया तो अच्छे हो किए उकारिया तो तुआही पीर लासानी मदद कर निमाणी जी मिठा महबूब सुभानी
करे वार वेगाणी जी अचे रस जवान जी लाने गाल बड़े वधिया नथी वई मुंहिंजी ॿोली तो सम्झो था न चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत ज़ौक़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि या काफ़िलो इराक जे बयाबान मां गुज़री वरी जंगल मां गुज़रियो काफ़िले में मर्द भी आहिनि औरतूं भी आहिनि हिकिड़े जंगल मां गुज़रनि था जंगल में मुंहिंजा दोस्तो उन काफ़िले जी हिकिड़ी औरत आहे जेका पंहिंजे ज़रूरत बशरी सां थोरो परते वई जेसी मोटी तेसी काफ़िलो निकिरी जंगू जे काफ़िलो निकिरी वियो औरत अकेली जंग में रहिजी वई जेॾी महिल औरत निकिती हाणे वञे त काॾे वञे पेरो हथ न पियो अचे काफ़िलो निकिरी वियो हाणे वीचारी जंग में भटकंदी वते पंहिंजे अपारनि खे ॻोल्हींदी वते ओचितो हिकिड़ो धनार हुजे माल चारींदे उन जो ॾिठो त जंगल में हिकिड़ी औरत नौजवान ख़ूबसूरत औरत जंगल में बीठी आहे हुनखे शैतान बरगलायो औरत जे वेझो अचण लॻो आहे त माई हकल करे चयोसि ओ पतू मुंहिंजे वेझो न अचिजांइ सुञाणी तो त मां दस्तगीर जी मुरीदाणी आहियां